भेजा मेरी भेजा मेरी। तॾहिं त वॾे साईं जा कातिल तव्हांजी अखियुनि में अखियूं मिलाए निकिरी विया। ना मां सैंटा उन्हनि एतिरी जुज़त ई न हुई जो हू मूंसां अखियूं मिलाए सघनि। हा बाक़ी सावल जी अखियुनि में एहसास हुयो, दुख बि नज़र आयो ऐं उनजे चेहरे मां साफ़ साफ़ नज़र अची रहियो हो त हू मूं मां रहम दिली जी उम्मीद रखी वेठो आहे। पर मां उन्हनि तरफ़ खां पंहिंजो मन मोड़े छॾियो जंहिंमहिल सॼे ॻोठ जे साम्हूं सावल जी तज़लील कई वई। इहा ई हक़ीक़त आहे। मां हिन ॿिन्ही जहाननि जे सरदार जो कसम खणी थो चवां, जेकॾहिं मां कूड़ हणां त ख़ुदावंदे करीम मूंखे कॾहिं बि बख़्श न करे। हिन फ़ैसिले में सभु सबूत मुंहिंजे ख़िलाफ़ आहे ऐं सभु ॻोठ वारा मूंखे कूड़ो था सम्झनि, पर मां हिन भले साईं खे पंहिंजे मथे ते रखी ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी हिन पाक कलाम जो कसम खणी चवां थो त मूं वॾे साईं खे नाहे मारियो। मां बेगुनाह आहियां ऐं मां हे कसम एॾी करे नथो खणां त जीअं मूंखे पंहिंजी जान बख़्शराइणी। मां अलाह जे पाक कलाम खे मञदे तव्हांखे जान जी अमान ॾियां थो, पर मां एॾो भलो बि न आहियां जो पंहिंजे पीउ जे कातिलनि खे पंहिंजी अखियुनि जे साम्हूं हिन ॻोठ में घुमंदो ॾिसां। जेकॾहिं तव्हां हिते रहंदव न त ॿियनि ॻोठ वारनि सां तव्हां जूं नफ़रतूं वधंदियूं, हिन ॻोठ जो सुकून अमन अमान बर्बाद थींदो, जेको मां हरगिज़ कंहिं सूरत नथो चाहियां। इन्ही करे तव्हांखे ही ॻोठ छॾे हमेशा लाइ हितां वञिणो पवंदो ऐं हिन फ़ैसिले ते अमल अॼु जो अॼु थींदो। जाबिर हुकुम बाबा साईं, हिननि खे अॼु जो अॼु हिन ॻोठ मां धिक्कारी ॿार कढ। पंच मिंट वॾाण बाबा साईं। पर यादि रहे हिननि जी जान खे को बि ख़तरो न थिए। सावल उन ॾींहं खे यादि कर, मां तोखे चयो त मां ख़बर ना खई ठुट पेलियुनि कोई ऐं हा तो मुंहिंजे सीने ते लत रखी जेके तो मूंखे लफ़्ज़ चया उन लफ़्ज़नि खे तूं यादि कर। शायद सच चयो आहे त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। दुआ घुर ख़ुदा खां जो ही हथियार डूंगर खण जा आहिनि, पर जबर टिजोनी ॾींहं खां जेॾी सावल जा हथियार तो मथां सिधा थींदा उन ॾींहुं तुंहिंजे हिन कमीने वजूद खे कफल जे लाइक़ बि कोन छॾींदुसि। परे मर अरे जी सावल उन दी तो डूंगर खान जो हथियारो जेको जाबर खान जे मथां वसे पियो, अॼु ही हथियार जाकर खान जो थई जेको तुंहिंजे मथां कब्ज़ थियल आहे। पर शुक्र कर जंहिं ॾींहुं जाबर खान जो हथियार तुंहिंजे मथां वसियो, मूंखे मौला जी ज़ात जो कसम आहे
रिलीअ ते तख खां वञाए छॾींदो साईं। छो जो मुंहिंजी खाबी अख में सूअर जो वार कई। अरे हलो ॾिसो छा था पेर ड्रायो ॼण पुफीअ जो घर खवे ते बीठा हो। हलो जग जो चरखो जब चले थो सच हराए कूड़ खटे थो पैसो सभ जो बाबो आहे जो ॾाढो सो गाबो आहे हिते अमीरी ऐश करे थी गुर्बत घुटजी ज़हर पिए थी दिल दुखन में लुछंदी आहे ईंदी मूंखे के आहे तेरी फहिलियल आहे राति अंधेरी जाथे काथे पंहिंजा बेरी। मां उन वक़्तु बि सावल जी नज़रुनि में नज़रूं न मिलाए सघियुसि। हाणे बि मां सावल सां नज़रूं नथो मिलाए सघां। पुट ईअं त तूं उन्हनि जे मिकुराई फरेब खे कोन सुञाणी सघंदी न। ऐं वॾे साईं जे कातिलनि खे ईअं त छूट मिलियल हूंदी। ॿी ॻाल्हि यादि रख, रावल ख़ान जे मथां जेको कयल ज़ुल्म आहे न उन जो बदिलो बि कोन वठी सघंदी। अमा साहिड़ा कंहिंखे बि बख़्श न कबो, कंहिंखे बि न। पर उन खां पहिरियां मां कुझु हक़ीक़तूं तव्हां खां पुछणु चाहियां थो। पर उन खां पहिरियां मां कुझु सवाल जाबिर खां बि करणु चाहियां थो। उन खां पोइ ई राति जो मोटी अची तव्हां खां बाबा जी ज़िंदगी मुतलिक़ कुझु पुछंदसि, छो त उन वक़्तु बाबा साईं खे सभ खां वेझा तव्हां हुआ। मुनीर जी बाबा साईं। तूं वञी जाबिर खे ॻोल्हे वठी आ। हाज़िर बाबा, वञो था। हाज़िर बाबा। छोड़ तव्हांखे छा थो लॻे असां हक़ीक़त ते पेची असल मुजरिम खे पकड़े वठंदासीं? सोट सां सावल खे घणो ॿुधी चुका आहियूं। सावल जी ॻाल्हियुनि में कुझु हक़ीक़तूं हुयूं त कुझु वरी हक़ीक़तुनि जे वेस में कूड़। पर पोइ बि सच खे परखण जे लाइ असांखे हर हिक खे ॿुधणो पवंदो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेसि ताईं तव्हां मुंहिंजा हथ पेर न खोलींदो ऐं मूंखे आज़ादु न कंदो तेसि ताईं त सुवाल ई पैदा कोन थो थिए त मां तव्हां ॿिन्ही सां को सलाह मशवरो कयां। हसीना बेगम नेमू वारी अदियत तो जहिड़े जानवर खे पंहिंजे सिर जे मथां सवार करे छॾियो आहे। हुकुम कयो हसीना बेगम। जाबिर काथे आहीं? तुंहिंजे भाउ हिन लक्ष्मीअ खे ॿधियो वेठो आहियां। ॿुध पंहिंजे भाउ खे। अदा खे हण बंदूक। जे हुकुम आहे त पोइ देर कान लॻंदी। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं रूंडो मरी वियो न त आज़ाद तव्हां बि कॾहिं कोन थींदो। जेकॾहिं मां मरी वियुसि न त मां छोरनि खे सम्झाए छॾियो आहे त क़ुरान खणी वञी चाकर ख़ान खे विझिजो झोलीअ में। उन वटि तव्हांखे वञण जी का बि ज़रूरत नाहे। चाकर ख़ान पाण तव्हांखे ॻोल्हींदो थो अचे। हाणे तव्हां उनखे मुंहुं कीअं ॾींदो इहो वेही सोचो। पर यादि रखिजो, जेकॾहिं तव्हांजे करे मुंहिंजे लाइ ॿ आना बि मसइलो थियो न
तव्हांखे मां चाकर ख़ान जे हथ ई माराए छॾींदसि। ॿुधई पंहिंजी भेण जा वॾा वॾा लफ़्ज़। बोदा वो सोट मां त चवां थो तिन रुंडे खे हण खॾ में हल त असां बि हलूं था। हर त हितां पेर टिरा हलूं था हली सिजावल वारी होटल ते चांहि मां पियूं थक बक लायूं। हे निभागो पियो हिते सड़े। अरे मजा हथ पैर तो खोले वञो। अरे 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 लॻे थो त हाणे लठ खे तेल हणी तव्हां ॿिन्ही जा पुठा सुॼाइणा पवंदा। आहे को लॻे थो त पाण खे मूं सिखाइणी पवंदी। अदा बाबा जो तो को दसी पतो नथो पए। समझ में ॻाल्हि नथी अचे त बाबा आख़िर गुम काॾे थी वियो, किथे नज़र ई कोन थो अचे। बाबा जाॾे बि वेंदो आहे न तोखे मूंखे ॿुधाए पोइ निकिरंदो आहे। दिलचर इहा ई त ॻाल्हि मां बि चवां थो न, तो बाबा जाॾे बि वेंदो आहे ॿुधाए वेंदो आहे, पर सम्झ में ॻाल्हि नथी अचे त आख़िर इहा बाबा ग़लती कई छो, ॿुधायई छो न। हाणे किथे असां हुनखे ॻोल्हियूं? अलाए काॾे गुम थी वियो, अलाए कंहिंजे वर चढ़ी वियो। मुसीबत मिलजी छॾी असांखे त। अदा हल त हलूं घर, जॾहिं बाबा जहिड़ो हूंदो अची वेंदो घर। हा यार मां बि इहो थो चवां त पहिरियों घर हलूं, 2-3 ग्राम मानीअ जा हलूं, ॾाढी बुख लॻी आहे, पोइ बाबा खे ॻोल्हियूं था। अच दिलावर, तूं त चाकर ख़ान सां हर वक़्तु कल हूंदो आहे। तूं छा थो सम्झी? छा चाकर ख़ान जे दिमाग़ में हिन वक़्तु छा हलंदो थो? छा चाकर ख़ान वॾे साईं जे कातिलनि ताईं पहुची सघंदो? सोट चाकर त पंहिंजी दिलि सां पूरी कोशिशि करे रहियो आहे। हा हा पुट, इहो त मां बि ॾिसां पई त चाकर ख़ान ॾींहुं राति इन कोशिश में लॻो पियो आहे, पर असांजा कातिल त ज़ाहिरी आहिनि न पुट। पोइ उन्हनि खे सज़ा ॾियण में एतिरी देरि छो? नंढी चाची, सोट चाकर त शक जे बुनियाद ते कंहिं सां बि नाइंसाफ़ी करणु नथो चाहे। सोट त इहो ई चाहे थो त सिर्फ़ु ज़ालिम खे ज़ुल्म जी सज़ा मिले, कंहिं बि मज़लूम खे न। पुट मां बि त इहो ई चाहियां थी त हुननि ज़ालिमनि खे सज़ा मिले जिन ज़ालिमनि मुंहिंजो सुहाग उजाड़ियो, मुंहिंजे मासूम बच्चे खे ज़हर ॾिनो अथऊं। नंढी चाची, तव्हां बसि दुआ करियो, सोट चाकरनि खे आसानी सां छॾींदो कोन। सोट जा हथ त ज़रूरु हिननि जी ॻीची ताईं पहुचना। इंशाअल्लाह पुट, इंशाअल्लाह। छा ॻाल्हि आहे अदा, परेशान पियो लॻी? बाबा जो को बि ॾस पतो नथो पवे, ॾाढो हुनखे ॻोल्हियो आहे। वाह बाबा, जिमा ॻोठ बेज़ार, घर बेज़ार, तव्हां वरी उन मां परेशान थिया हो। शाबाश बाबा। ओ मां एॾी पथर दिल छो थी आई? कहिड़ो बाए कीअं बाए, उहो असांजो पीउ आहे। मां पहिरियों सॼो घर बुख ते हुयो, वेलो खाईंदासीं वेलो वेहंदासीं। इहे बाबा जी महिरबानी जो अहिड़े घर में वेठा आहियूं, भला कपिड़ा था पायूं ऐं भलो कुझु खायूं था ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियूं था। पैसे जी त असांखे परवाह ई कोन्हे का। असुल भरियो पसंदि घर में खणी ईंदो आहे। अब्बा, इहे सभु हराम जा पैसा आहिनि जेके तुंहिंजी फुफी खां वठी ईंदो। जंहिं ॾींहुं न चाकर ख़ान खे ख़बर पई त तव्हांजा गिड फाड़े सभु हराम टुकर कढंदो पेट मां। अम्मा, घणी मो घणो हराम त जाबरे खाधो आहे। हर मूंखे ॿुधाए, जाबरे खे छॾे ऐं असांखे सॾु कोन ॾींदो, असांखे अचे काबू कंदो। अदा, अम्मा खे सणबो टुकुर हज़म ई नथो थिए, तॾहिं त बाबे जे पोयां पिटको लाए वेठी आहे। अरे दिलशर, सच पुछी त अञा से बाबा जा पैर धोई पियो घुरिजनि। इन मुंहुं रुंडे जा मां पेर धोई पिया, जे सॼी उमिरि मूंखे डंभ ॾिना डंभ। बसि हाणे अम्मा, इन ॻाल्हि खे छॾियो, न त सभई होश मां निकिरी वेंदव। सुल्तान जा घर न आहे,
त पोइ तव्हां ॿुधाए सघो था दिन महिल तव्हांजो भाउ किथे हूंदो? का ख़बर नाहे त काथे हूंदो। जाबिर तोखे रेस चाकर खान यादि पियो करे। तूं हल मां मानी बानी खाई अचां थो। रेस चाकर खान चयो आहे जाबिर खे पाण सां गॾु वठी अच। पोइ हलूं? सट पए मां भला तोसां गॾु। न तूं घर हल मां अचां। चाकर खान वदाम में कहिड़ो कमु थी सघे थो? कासे साॻियो ई मसइलो जेको हले पियो, शायदि इन बारे में ई पुछंदो हूंदुसि। किथे चाकर खान जो शक अदा तरफ़ त नाहे थियो? चाकर कन शक करे छा कंदो जॾहिं सौट जा पक्का सबूत चाकर वटि आहिनि बि कोन। थी सघे थो त सावल वारनि चाकर खान खे भड़काए वापसि मोकिलियो हुजे। कासिम जेकॾहिं सावल छुरो तिखो करे चाकर खान जे हथ में ॾिनो आहे न त वेही ॾिसजांइ इहो साॻियो ई छुरो कीअं त सौट जाबिर सावल जी निड़ीअ ते वाहे। तूं परेशान न थी, मालिक भलाई कंदो। अस्सलाम वालेकुम सालन रूंडा। हटो हितणी कर ये खबान बनी चलिया है। दस कुदरत वारे भी तोखे सुञाणे सिंह ॾिना आहिनि। हाँ सही मूंखे त कुदरत वारे सुञाणे सिंह ॾिना आहिनि। बाक़ी तव्हां त सही बंगुलनि में वेही ऐश पिया कयो, पेचारनि ते चढ़ियो तूअर शोर पिया कयो। सुञाणे सिंह ॾिना ज़िद खणी महल माड़ियूं न ई सही ओ भला जो गंजा। अरे ख़बर आहे मूंखे त तव्हां वटि केतिरा गंज पिया आहिनि। मूंखे ॻाल्हि त ॿुधाए तव्हांजे दर ते को कुतो आहे या को गॾो वॾो ॿधल अथव कि मूंखे हेठि थो मेड़ा ई ताना ॾी वॾी ॻाल्हि थो करेसि रुंडे सां। अड़े मूंखे सभिनी जे ॾोहनि सवाबनि जी ख़बर आहे। को टे खड़कियूं एतिरियूं हण जेतिरा पर हुजनि पर। अड़े रुंडा मूं सलाम दुआ कई मुंहिंजो ॾोह कहिड़ो। अड़े मुंहिंजी तोबांगी सी ज़ारी बेली असां खां मुड़ी लंघ। वड़े तारा गोल तारा। अड़े तूं त छा पर तोरा छोरा बि रूंडे जे अॻियां कीसियूं कंदा तोबूं कंदा ए भॼंदा विया। इहा त तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त केरु कंहिंजे साम्हूं गीसूं थो करे। अड़े हाणे हलंदे थियो पेर ड्राहे वेठो याड़ी सवेर कहाणी। पुट तो वञा रूंडे खे सुञातो किथे आहे? रूंडो हो नांग नांग जेको पंहिंजा बच्चा खाई वेंदो आहे। तव्हां मुंहिंजे साम्हूं कहिड़ा मुड़ुस में मत घुरायो। रूंडे जो रहिड़ो ई काफ़ी आहे। हल वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि। हलो आओ आओ हलो खिञाणे सोई पुट जा तारूं देखे किथे सुञातो आहे। वादी पारस अंजा दी मानी कोन पचाई थी जा बुख में साह तो निकरे। अदा सामान गॾु कयो आहे, बस बाबा वियो आहे भाॼी वठण, अचे त मानी कयूं था। असां वारो बाबो बि ॻाल्हियुनि जो आहे गहीर। मिलियो हूंदुसि को वाट ते उन जा ॻाल्हियुनि में बीठो हो। असां बि ज़ियाणी या मानी खाधी। अदा जेकॾहिं चई त बाबे पोयां मां वञांसि भला ॾिसी अचांसि मथां कंहिंसां गॾु बीठो हुजे। अबा पोड़े जे पोयां भॼण जी ज़रूरत न आहे। हाणे कॾो को वियो आहे ॼाण आयो करे था वठूं मानी। अम्मा वो अम्मा एतिरो जल्दी मोटण वारो कोन अथई बाबो। कोन थो सिकू बुख में मरे पिणे अचे भाॼी वठी करे थी वठां मानी। कहिड़ी देरि लॻी वेंदी। वो अम्मा ओ मुंहिंजी जीजा ला मां मूंखे तुंहिंजे सिर जो खिसा मां मिलंदो बुख में साह थो वञे। हाणे ओ कहिड़ी ज़रूरत थी सोट जे पोयां रू रू करण जी। सॼो ॾींहुं हुन जे पोयां भॻो बीठो आहे। हिते तो जो बुख लॻी आहे मां बुख लॻी आहे। ओयो तई वादी पारस असांजे घर में न कंहिंखे थोरो पुकार थींदो अम्मा सिधो ई सोट जाबिर जो नालो वठंदी त सभु कम मुंहिंजा आहिनि। अदा तूं अम्मा जे मथां नाराज़ न थी। अम्मा सही थी चवई। अॼु ताईं सोट जे पोयां रुली तोखे मिलियो छा आहे? अम्मा इहा ॻाल्हि हिननि खे न चओ तूं। हा साईं
हाणे वधी अमां जो पासो वरितो आहे किथे थियूं हाणे असांखे ॿई छॾनि। बाबा साईं, मुंहिंजूं समूरियूं क़िस्मती तव्हांजे लाइ। मां कुझु बि कोन हुयुसि, मिसकिन जो ॿार हुयुसि, अटेला हला हुयुसि। जॾहिं वॾो साईं हिन दुनिया मां लाॾाणो करे तव्हां मूंखे शफ़क़त जो हथ रखियो। मां तव्हां खां कंठ कीअं थो कटाए सघां? तव्हां हुकुम कयो, जेको तव्हां हुकुम ॾींदा। मुंहिंजी अखि जाबिर, जेकॾहिं तुंहिंजूं वफ़ादारियूं मूंसां गॾु आहे ऐं तूं पंहिंजे पाण ते मुंहिंजा थोरा सम्झी था, त पोइ जेको मां तोखां पुछां मूंखे उनजो जवाब सच सच घुरिजे। छो त कुछ हक़ीक़तूं अहिड़ियूं पोशीदा आहिनि जेके मां ॼाणणु चाहियां थो। इन्ही करे मां जेको तोखां सवाल पुछां उनजो जवाब मूंखे सच सच घुरिजे। बाबा बाबा ये क्यों कॾहिं करायो अथई? घटि में घटि असांखे त ॿुधाई हा, जेकर न नाले में किरी पई हा पोइ तोखे केरु संभाले हा? अरे छोरा ही अंधन वारो चश्मो ना है, ये पेशनी चश्मो आहे, पेशनी। हाँ ये सुखरी भी ॾिस वरी फैशन थो करे। मारे तारा गोल तारा माना तू वारी बात खोलियो। तू जे बिलिया गुरी छपे ही वेठी उठ माने वटा को ठगड़ी कणे तो गिरो लोके बाहर वञा उठ। अम्मा अञा मानी में घणी देर आ, बाबे खे ॾाढी बुख लगी आ। अम्मा मानी पचाया थी, पर तुंहिंजे पीउ खे जैसा टुकर न मिलंदो न तैसा पियो दाऊं कंदो पंहिंजो होश ई विञाए वेंदो। अरे करा अरे माने जो बात तू बंद करना तालू पर मुझे थामरी पवंदई। बाबा तू अम्मा जी तरफ कनी न दे, मानी पचे मां तोखे खणी थी ॾियां, हरू भरू वाह वेला मचाए थो ॾी। वाह जा गाल करे नी माने जो पासो ये तो चंपोड़ा था। माने भले मुझे दिमाग में कोका ठोके कन्नन जा पर्दा फाड़े ऐं मां हुनखे कुझु बि न चवां, अल्फ जो ये बि न चवां। अॾे त हाल वाल वठ सठ लाई वेठो आहे, घर में सॼ में कड़कड़ो मचायो थी। ॾींहं त हाल वाल कड़ी जल्दी थी, रेल छोटी थी वञे, लारो कयो, बुख लगी आहे, वीमो पियो थी बाबा। अरे जो तव्हां था यार कहिड़ी दुनिया में था रहो, अहिड़ी सोशल मीडिया में बि तव्हां न सुधरियो। ॻाल्हि ॿुधो, ख़बर से छा थियो आहे? इन चाकर खां न इहो जाबिर खे घुराए, ज़ाहिर आहे हुन खां पुछा ॻाछा ज़रूरु कंदो। हाणे जेकॾहिं न मां माल न पहुतुसि पोइ त बाबा इहो जाबिर ने चाकरूअ जा कन भरे भरे असांखे टंगराए बाबा। बाबा जेकर इहा ॻाल्हि आहे पोइ त तोखे चाकर खान जी औताक ते वञणु घुरिजे। अरे तूं छा थो चई? छा थो चई? त माना मां नेरानू घरां निकिरां, बुखे पेट निकिरां ऐं उते जॾहिं पहुचां त पंजनि पेरनि ते बि बीही न सघां। ऐं ही पे मुआ तू केतिरो बि पेट भरे घरां निकिरी पर चाकर खान जे अॻियां तुंहिंजा पेर ई कोन बीहंदा, उहो तुंहिंजा पेर कढंदो। अरे न तूं बि ख़ुशि न थी, जेकॾहिं न रूंडे जा पेर निकिता त तूं बि सुखियो गभो खाई कोन सघंदी, टुकर जे लाइ दर दर ते पिनंदी वाछर। मां पंहिंजो पेट पिनी पूरो कंदसि, तूं पंहिंजो सोच। ॾे दर बाबा अम्मा आई पिनण में कुझु, तूं छॾे न ॻाल्हि खे, तूं पंहिंजो कमु पट। अरे छोरा यार न अकेले पिनण में ख़ुशि न आहे, ख़बर अथई ही छा थी सोचे? ये सोचे थी त असां सभु आकाए जा आकाए हली दर दर ते पिनऊं, पोइ वञी हिनरनि खे दिली सुकून मिलंदो, सेटिस्फाई थींदी। बाबा जेकर न तूं अम्मा दा बेइज़त कंदे त सिज लही वेंदी। तूं तयार थी चाकर खान जी औताक ते वञ। हा छोरा चई यार, इन मां अमल सां न पहुतुसि पोइ त बाबा जाबिर सां या कम ई लाहे छॾी, पर परी मानी जो गभो हणा। चाकर खान जो जाबिर जे मथां वॾो हथ आहे। जेकर रावल वारो मसलो जाबिर हल थो करे वठे त पोइ चाकर जूं समूरियूं हमदर्दियूं जाबिर खे हासिल थी वेंदियूं।
हा बाजे अदाब इन कोशिश में आहे इन ज़ालिमनि खे ज़ाहिर करे जिन रावल मथां ज़ुल्म कयो आहे। जॾहिं बि इहे ज़ालिम ज़ाहिर थिया त चाकर खान उन्हनि जी नस्ल खे तबाह करे छॾियो। ज़ाहिर आहे चाकर खान जे भाउ जे मथां ज़ुल्म थियल आहे, उन ज़ालिमनि खे कादर खान किथे छॾींदो। मां त राति ॾींहुं इहा दुआ कंदी आहियां त इहे ज़ालिम जल्दी ज़ाहिर थियनि त जीअं उन्हनि खे कयल ज़ुल्म जी सज़ा मिले। मिली वेंदनि भाॼई, मां हलां थो। तूं काॾे थो वञी? सोटर उतां थी अचां थो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।